मेहरबानी सज्जाद आगाह करण नाज़रीन ते ख़बर शेयर कंदासूं। मलीर खां शाहरा भुट्टो जो इफ्तिताह थी रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पहुची वियो। कुछ देर में शाहरा भुट्टो जो इफ्तिताह कंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शाहरा भुट्टो पहुची वियो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां शाहरा भुट्टो जो दौरो करायो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी गाड़ी पाण ड्राइव कई। ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मलीर खां शाहरा भुट्टो जो इफ्तिताह थी रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पहुची वियो। कुछ देर में शाहरा भुट्टो जो इफ्तिताह कंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शाहरा भुट्टो पहुची वियो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के शाहरा भुट्टो जो दौरो करायो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी गाड़ी पाण ड्राइव कई। ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मलीर खां शाहरा भुट्टो जो इफ्तिताह थी रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पहुची वियो। कुछ देर में शाहरा भुट्टो जो इफ्तिताह कंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शाहरा भुट्टो पहुची वियो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शाहरा भुट्टो जो बिलावल भुट्टो ज़रदारी के दौरो करायो आहे। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी गाड़ी पाण ड्राइव कई। ख़बर शेयर करे रहिया आहियूं। मलीर खां शाहरा भुट्टो जो इफ्तिताह थी रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पहुची वियो। कुछ देर में शाहरा भुट्टो जो इफ्तिताह कंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शाहरा भुट्टो पहुची वियो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के शाहरा भुट्टो जो दौरो करायो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी गाड़ी पाण ड्राइव कई। मलीर खां शेयर करियो नाज़रीन। शाहरा भुट्टो जो इफ्तिताह थी रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पहुची वियो। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ कराची इमदाद सुमरा लाइन ते मौजूद आहे। जी इमदाद, आगाह कजो, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल मंजर अवां ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शाहरा भुट्टो पहुची वियो आहे। जिन त उन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के शाहरा भुट्टो जो तफ़सीली दौरो करायो आहे ऐं मनसूबे बाबति पिण ब्रीफिंग ॾिनी वई आहे। दौरे दौरान शाहरा भुट्टो जे मुख़्तलिफ़ हिस्सनि इंटरचेंज ऐं जदीद सहूलियतुनि जो जाइज़ो पिण वरितो वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी जेका गाड़ी जेका उहा पाण हिन वक़्तु ड्राइव करे रहियो आहे। जिन त दौरे दौरान शाहरा भुट्टो मनसूबे जी अहमियत, ट्रैफ़िक जी रवानी ऐं कराची जी तरक़ी बाबति बि जेको आहे ॻाल्हि ॿोल थी आहे। जिन त शाहरा भुट्टो खे कराची लाइ अहम इंफ्रास्ट्रक्चर मनसूबो करार ॾिनो पियो वञे, जंहिंसां शहर में ट्रैफ़िक जे दॿाउ में घटिताई ऐं सफ़री सहूलियत में नुमाया बहितरी अचण जी उमेद ज़ाहिर कई पई वञे। जिन त हिन वक़्तु पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कुझु देर में मलीर जे काठोड़ वारे इलाइक़े में पहुची शाहरा भुट्टो जो बाक़ाइदा इफ्तिताह कंदो। इफ्तिताह करण खां पोइ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे उहो पिण तक़रीब खे ख़िताब कंदो। जी बिलावल भुट्टो ज़रदारी तक़रीब के ख़िताब कंदो। इमदाद, वॾी महिरबानी आगाह करण लाइ।